अॼु मां तव्हांखे हिकु अहिड़ी नंढड़ी छोकिरी जी ॻाल्हि ॿुधायां थो जंहिंजो नालो मरियम आहे। उहा हिकु नई शइ खे हासिलु करणु चाहींदी ऐं पंहिंजनि पुराणनि दोस्तनि खे विसारे छॾींदी। तंहिं करे उन वटि हिकिड़ो कुकुड़ हुयो। उन कुकुड़ सां पंहिंजो ॾाढो प्यारु कंदी ऐं कुकुड़ जे परनि जे असुर जो जीअं माना किरणा पवंदा त इंड लट जीअं नज़र ईंदा हुआ। त हिकु ॾींहुं छा थियो, उहो पंहिंजी साहेड़ी जे घर वई, उन वटि हिकिड़ी कुकुड़ ॾिठईं। हुनजी दिलि हुन कुकुड़ खे हासिलु करणु बि चाहियो। पोइ हुन साहेड़ी खे चयो त तूं पंहिंजे कुकुड़ मुंहिंजे कुकुड़ जे बदिरे तूं पंहिंजी कुकुड़ ॾे। कुकुड़ जो हुन ॿिन्ही जी ॻाल्हि ॿुधी त कुकुड़ ॾाढो परेशान थियो ऐं मायूस थियो, पर उहो छा पियो करे सघे। हुन ख़ुशी ख़ुशी में पंहिंजे कुकुड़ वरिती। हुन कुकुड़ सां ॿ टे ॾींहं रहायईं ऐं कुकुड़ रोज़ु हिकिड़ो अंडो लाइ ॾिजे जेको मरियम नेरनि जो खाईंदी। कुकुड़ बि संदसि हिरी मिरी वई। हिकु ॾींहुं छा थियो, उहो पंहिंजे ॻोठ में वई घुमण त हुन कंहिं माइट वटि पंहिंजे वटि बदक ॾिनी। हुनजी दिलि हुन बदक खे हासिलु करणु बि चाहियो। हुनखे चयईं त मुंहिंजी कुकुड़ जे बदिरे तूं पंहिंजे बदक ॾे। पोइ हुन चयसि ठीकु आहे। पोइ हुन कुकुड़ जे हुन ॿिन्ही जी ॻाल्हि ॿुधी त कुकुड़ ॾाढी मायूस थी ऐं पर उहा छा कुझु न पई करे सघे। हुन ख़ुशी ख़ुशी में उहा बदक हासिलु कई ऐं बदक सां रांदि खेॾंदी ऐं तलाउ में विझंदी हुई ऐं बदक ॾाढो हुन सां जान जी माना बचाव कंदी, माना चवंदी हुअसि हिन तलाउ में न वञे, पोइ वॾो पाणी ते ॿुधी न वञी। पोइ बदक संदसि हिरी मिरी वई। पोइ हिकु ॾींहुं उहा पंहिंजे क्लास फेलो सां मिलणु वई त उते हुन वटि जीअं मिले त हुन वटि हिकिड़ो कुतो नंढड़ो। त हुनजी दिलि मरियम जी दिलि चए पई त मां हिन कुते खे हासिलु कयां। पोइ पंहिंजे क्लास फेलो खे चयईं त मुंहिंजी बदक जे बदिले तूं पंहिंजो कुतो ॾे। त हुन पंहिंजो कुतो ॾिनुसि ऐं बदक वरितईं। त कुतो जीअं आहे हुनखे मरियम कुतो घर वठी आई ऐं ॿ टे ॾींहं रहिया ऐं कुते खे सभु कुझु ॿुधायईं त मूं वटि हिकिड़ो कुकुड़ हुयो। मूं उहो कुकुड़ वरिती, वरी उहो कुकुड़ ॾेई वरी बदक वरिती हुयमि, वरी बदक ॾेई हींअर बदक ॾेई वरी तोखे वरितो आहे। कुते उहो ॿुधो मायूस थी मेज़ हेठां वेही रहियो। राति जो थी उहो सुम्ही पिया सभई त कुतो पंहिंजे हुन पेरनि जे ज़रिए दर खोले भॼी वियो ऐं चयईं दिलि में इहो सोचींदो वञे मरियम जी मूंखे हिकु दौलत जे क़तरे जी ज़रूरत न आहे ऐं सच त इहो आहे जेको दोस्ती न निभाए हुन सां तालुक़ु तोड़णु सही आहे। जीअं मरियम सुबुह जो उथी त हुन ॾिठो त हुनजो प्यारो कुतो हुनखे छॾे चुको आहे। उहो ॾाढो मायूस थियो।